वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त अमीर ऐं ग़रीब खे हिक जेतिरी सब्सिडी ॾियणु सरकारी वसीलनि जो ज़ियान आहे। मौजूदा सूरत हाल में बहितरीन बजट ॾिनी आहे। मुल्क खे बहिरानी कैफ़ियत मां कढियो वियो आहे। मईशत जा समूरा अंग अखर सही रुख़ में आहिनि। वज़ीर आज़म हाउस में पार्टी तर्जुमाननि जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त रवानगी वापार में वाधि थी रही आहे। हेल्थ कार्ड जी सहूलियत सभिनी खे मिलंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि हुकूमती ऐं पार्टी तर्जुमाननि जो इजलास थियो, जंहिंमें हुकूमत अपोज़िशन खे पार्लियामेंट में टफ टाइम ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म बजट ते अॻुवाणनि ऐं तर्जुमाननि खे एतमाद में वरितो, जॾहिं त वज़ीर आज़म तर्जुमाननि खे अहम टास्क ॾेई छॾियो। ॿिए तरफ़ वज़ीर आज़म जी सदारत हेठि थियल ॿिए इजलास में नाणे वारे वज़ीर शौकत तरीन, ख़ासि मददगार सानिया निश्तर, डॉक्टर वकार मसूद, शहबाज गिल ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में वज़ीर आज़म खे सानिया निश्तर टारगेटेड सब्सिडी बाबति तजवीज़ कयल निज़ाम ते ब्रीफिंग ॾिनी। इजलास में ॿुधायो वियो त एहसास प्रोग्राम जी सर्वे 92% मुकमल कई वई आहे। सर्वे हलंदड़ महीने ई मुकमल कई वेंदी। वज़ीर आज़म इजलास खे ख़िताब कंदे चयो त अमीर ऐं ग़रीब खे हिक जेतिरी सब्सिडी ॾियणु सिर्फ़ सरकारी वसीलनि जो ज़ियान आहे। वज़ीर आज़म चयो त हिक जेतिरी सब्सिडी जे निज़ाम सां ग़रीब माण्हुनि जी हक़ तलफ़ी थिए थी। ग़रीब माण्हुनि खे ज़रूरत जूं बुनियादी शयूं ख़रीद करण लाइ माली मदद ॾिनी वेंदी।